अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिकंदर फ़कीर दोस्तरानी तव्हांजे ख़िदमत में हाज़िर है। दोस्तों मुझे मैसेज भी आया आहिनि, कुछ मैसेज कॉल भी हिकिड़ी आई आहे त तव्हां जेको इल्म वही ते ॻाल्हायो उन में जेको वण वारे दरख़्त वारे मौज़ू ते असांखे सवाल सम्झायो त या रसूलल्लाह खजनि जे वणनि मुताबिक़ जेको उन नर खजी ऐं मादी खजी गॾाईंदा आहिनि, मादी खजी सां नर, उन बाबति जेको तव्हां ॻाल्हि कई इन खे वाज़े करे असांखे ॿुधायो। तो अॼु उन्हनि दोस्तनि जे इसरार ते असां उन खे वधीक उन ते ॻाल्हाईंदासीं। दोस्तों, कंहिं बि इलाइक़े में को बि फ़सुल हूंदो आहे ऐं उन इलाइक़े जे नज़ाकत सां उतां जे माण्हुनि खे उन फ़सुल जे मुताबिक़ बि ॼाण हूंदी आहे। ऐं तव्हां वॾनि माण्हुनि खे त वधीक ॼाण हुअणु घुरिबी, पर नंढे ॿार खे बि महसूसु हूंदो आहे त असां वटि हीउ फलाणो फ़सुलु थींदो आहे, हिन जो हीउ लेवल सां थींदो आहे, पर पहिरें उघाड़ो हुजे या हुजे उन खे बि ख़बर हूंदी आहे। ऐं जेकॾहिं औरत हुजे उन खे बि ख़बर हूंदी आहे त असांजे इलाइक़े में अहिड़ा फ़सुल थींदा आहिनि, अहिड़े लेवल सां पोखिया वेंदा आहिनि। दोस्तों, सऊदी अरब में अवाइली दौर खां वठी हिन महिल ताईं खजीअ जो फ़सुलु थींदो आहे, हिन महिल ताईं। ऐं उन खजीअ जे फ़सुल में या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 40 सालनि ताईं उते वापार बि कंदो रहियो ऐं माल बि चारींदो रहियो ऐं उन खे उतां जी रहणी कहणी फ़सुलुनि जी हर शइ जी ख़बर आहे। ऐं किन माण्हुनि उन जे लाइ चयो त तौबा नौज़ुबिल्लाह, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं नबूअत मिली त हिकिड़े जॻह ते खां लंघनि पिया त उते नर खजीअ सां मादी खजी गॾाइनि पिया, त हुन चयो त नर खजीअ मादी सां न गॾायो। ऐं पोइ हुननि साईं जन जो चयो वरितो ऐं माना फ़सुलु न थियो, छो जो नर खजी न गॾायो। दोस्तों, केॾी तुहमत आहे, केॾो अफ़सोस जी ॻाल्हि आहे। हिकु सुलझियल शऊर रखंदड़ ऐं क़ुरान शरीफ़ में अल्लाह साईं चयो त मूं पंहिंजे नुमाइंदनि खे, पंहिंजे रसूलनि खे, पंहिंजे नबियुनि खे हिकमत बि ॾिनी आहे ऐं दानाही बि। त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह साईं 40 सालनि खां पोइ हिकमत बि ॾिनी ऐं दानाही बि ॾिनी। ऐं हू त ॼमंदे जाम हुया, जीअं पैदा थिया तीअं बि ॼमंदे जाम हुया। हिकमत वारो माण्हू तव्हां कंहिं बि पढ़ियल लिखियल खां सम्झो, जंहिंखे मां अंग्रेज़ी में तव्हांखे थोरो सम्झायां। हिकमत माना जंहिंखे अंग्रेज़ी में चइबो आहे त माना MBBS साइंसदान, माना डॉक्टर। ऐं असांजे तिब जे लेवल सां, इस्लामी लेवल सां उन खे हिकमत चइबो आहे। हिकमत वारे खे, हकीम खे, हिकमत वारे खे हर शइ जी, बूटनि जी, जड़ी बूटियुनि जे बूटनि जी हर शइ जी ॼाण हूंदी आहे। ऐं हू पंहिंजे इलाइक़े में रहियो, एतिरा साल रहियो, जेको उन खे पंहिंजे उन माना फ़सुलनि जी, इन्हनि जी हर शइ जी ख़बर माना हुई, हर शइ जी। ऐं माना हू सॼे काइनात जे राज़नि खे ॼाणे थो, जेको सॼे काइनात जो प्रोग्राम खणी आयो। अफ़सोस सां मूंखे चवणो थो पए त उन खे पंहिंजे इलाइक़े जे फ़सुलनि जी ॼाण केतिरी हूंदी, तव्हां ॿुधायो। पर सॼे काइनात जी जेको क़यामत ताईं जे हालातनि खे ॿुधाए वियो, जेको क़यामत ताईं ईंदड़ हालातनि खे ॿुधाए वियो। ऐं उन्हनि जे लाइ ही जेको 8 साल मुलो परावन टुकरनि ते पढ़ी ऐं दस्तारे फज़ीलत माना करे थो, परावन टुकरनि ते पले थो। हाणे परावन ते पलियो त उहा उन में कहिड़ी माना सोच सुठी हूंदी। पाण खां पुछीसि, कंहिं बि इलाइक़े में तव्हां हलो, हिन महिल तव्हांखे मोबाइल हुन, तव्हां कंहिं बि इलाइक़े में हलंदव, उते को पेर उघाड़ो, किथे पेरनि उघाड़ो हूंदो, मासूम ॿारड़ो हूंदो, त तव्हां उन खां उहो पंहिंजो माना मोबाइल खणी उन खां उन जॻह जे खिते जे हालातनि मुताबिक़ तव्हां उन खां पुछंदव ॼाण हासिलु करण लाइ। असां त हिन ते कयोसीं, असांजा दोस्त डायरेक्टर हिन जा, हिन में मेरान TV में ऐं काफ़ी सिंध TV में, KTN में काफ़ी दोस्त आहिनि। उन्हनि सां मां प्रोग्राम में वियुसि
जिथे जिथे उन्हनि प्रोग्राम कया उते मालूमात पुछियूं हुयो। हाणे मां तव्हांखे बि चवां थो, तव्हांखे हीअ जेको मोबाइल आहिनि इन मोबाइलनि खे खणी किथे वञो था, पोइ उते थोरो माना मूवियूं भरियो था या इहो, त पोइ कहिड़े बि को बि माण्हू ॾिसण में ईंदो आहे उतां जो उन इलाइक़े जो, को पहिरियों गारो हुजे, को नंढड़ो ॿारड़ो हुजे, केरु बि हुजे, तव्हां उन खां मालूमात वठणु शुरू कंदा आहियो। बाबा हिते हे मसइलो कीअं आहे, हाणे उहो बि तव्हांखे ॿुधाए सघे थो त छा या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 40 साल उन इलाइक़े में रहियो, उन खे पंहिंजे फसल जे माना तो बनोज़बिला चवनि था ॼाण कोन्हे त हिन में नर खजी मादी सां गॾाइजे न, या गॾाइजे या गॾाइजे न। मां त चवां थो जेको कानून ठाहियो अथनि जेको त माना तौहीन रिसालत वारो, उहो असुली इन्हनि मुल्हनि ते लागू कजे। असुली गुस्ताख़ त इहे आहिनि जेके नबी करीम जे एॾे दाना, एॾे अकुलमंद, शऊर रखंदड़ माण्हू, शऊर रखंदड़ रसूल, शऊर रखंदड़ नबीअ जे लाइ तो बनोज़बिला चवनि त पंहिंजे इलाइक़े जे पंहिंजे फसलुनि जी बि तो बनोज़बिला चवनि था त ॼाण न हुयुसि, त पोइ इहे मुस्लमान कीअं सॾिबा? असां त फ़क़ीर माण्हू आहियूं यार, असां त खे त ख़ौफ़ थो थिए। असां चवंदा कंहिं जे लाइ बि अहिड़ा बुरा भला लफ़्ज़ न कढिजनि। मूंखे सिर्फ़ु इहे इन करे अॼु बि मूंखे इहो ॿुधाइणो पइजी वियो जो माना मूं चयो त हाणे इसरार थियो आहे, दोस्तनि इसरार कयो आहे त इन मौज़ू खे अञा वधीक असांखे चिटो करे ऐं वरी अञा वाज़े तरीक़े सां ॿुधायो। दोस्तो, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ैब ॼाणे थो, वही तो हुन ते नाज़ुल थिए पियो, वही जे ज़रिए टियों विच में हुयो, ॿिनि जे विच में टियों हुयो, उन लेवल सां हुन ते सॼो सिलसिलो हुनखे माना सॼो ॼाणायो हुयो। ऐं क़ुरान शरीफ़ में जॾहिं आयत बि आहे त मां अलाह साईं ॿुधां थो, ॿुधंदड़ सॾु बि वर्णायां थो, त उहो बि उन ते या रसूलुल्लाह अमल कयो। डायरेक्ट सिस्टम त अलाह या रसूलुल्लाह जो अलाह सां हुयो, डायरेक्ट लाइन बि लॻी वई। इहे ॿई आयतूं मिलंदियूं। अॻे मां तव्हांखे ॿुधायो त इहे नंढियूं ॻाल्हियूं आहिनि। इहे जेको सॼी ज़मीन आसमान अर्श फर्श लोहे कलम जी ॼाण रखे थो, उन खे हिन पंहिंजे इलाइक़े जे फसल जी ॼाण आहे, कीअं न आहे। इहे माना यहूदी निसारनि मजूसनि जा माण्हू ज़म थी करे उहे कचियूं रिवायतूं, कचियूं ॻाल्हियूं, कचा गाला, कचियूं ॻाल्हियूं करे ऐं असांजे माना शऊर खे ख़तमु करण जी कोशिशि कनि था। हालांकि तव्हां शऊर वारा माण्हू आहियो, तव्हां त सम्झदार आहियो, पंहिंजे इलाइक़नि में ॾिसो त कीअं ॾाहा पैसा तव्हांखे ख़बर न हूंदी, तव्हां ॾाहर आहियो। पर मां इन मुल्क़ खे चवणु थो चाहियां, इन मुल्क़ खे जेको अहिड़ो ज़हन रखे थो, मां उन खे चवणु चाहियां थो माकोले जा पर अच्छा छो थींदा आहिनि, ॿुधाए मूंखे। हाणे मूंखे कहिड़ो इल्मु आहे? अहिड़ियूं मूं वटि 1000 ॻाल्हियूं आहिनि, मां सुवाल जवाब कया न, मूंखे सुवालनि जवाबनि जा सुवाल ॾींदा वञनि जवाब। दोस्तो, या रसूलुल्लाह ॼाणींदा आहिनि हुन जे खिते, हुन जे इलाइक़े जी इहा पोखी राही आहे जेको हिन महिल ताईं जारी सारी आहे। हिन महिल ताईं तव्हां सऊदी में वञो त तव्हांखे इहो फसल खजीअ जो मिलंदो। महिरबानी दोस्तो, अस्सलाम वालेकुम।